नाज़रीन नवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर में खबर ॾींदा खैबर लगो ॾेरोलाल में السيد مدثر عزيز शाह ھائوس ते ڈسٹرکٹ بار जी ميمبرن जी इलेक्शन बाबत अहम गॾजाणी थी गुज़री। उन गॾजाणी जी मेज़बानी एडवोकेट सैयद अब्दुल अजीज शाह पारां कई वई। मटियारी ज़िले जे सभिनी मेंबरन जो हिते अचण जो शुक्रियो अदा कंदे चयो त केतिरनि ई मुलाक़ातुनि खां पोइ नेठ मुंहिंजी कोशिशुनि सां गुज़रियल इलेक्शन में हिक ॿिए जा इलेक्शनी मुखालिफ़नि जे गॾियल लाइ अमल सां मुतफ़िक़ी गॾियल तौर उम्मीदवार बीहारिया विया, जंहिं ते माशाअल्लाह अनाउंस थियल बॉडी मां 7 उहिदेदार बिना मुक़ाबले कामयाब थिया आहिनि। उन मौके ते डिस्ट्रिक्ट बार मटियारी जे सदर बादल गाउटो ऐं एडवोकेट ज़ीशान बशीर चांडियो बार खे खिताब कंदे चयो त अनाउंस थियल नई बॉडी साबिक़ा बार जो सदर सैयद अली अकबर शाह ऐं ॿियनि मेंबरनि जे इख़्तियारी राय सां चूंडिजी वई आहे, जंहिं में 8 मेंबर बिना मुक़ाबले इलेक्शन में कामयाब थिया आहिनि, जिन में मोहम्मद असलम मेमून, जनरल सेक्रेटरी मोहम्मद इलियास अबड़ो, काशिफ शफी राजपूत, रोशन शाह, असदारत खासकेली, मुनीर गाउटी, दिलशाद मेमून, अलरिनू डायो कामयाब थिया आहिनि। इंशाअल्लाह बाक़ी रहियल 5 मेंबरनि जी कामयाबी लाइ डोर टू डोर वर्क जी शुरूआत कई वई आहे, जंहिं ते असांजा 7 उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थिया आहिनि ऐं इंशाअल्लाह असांजी कोशिशुनि सां रहियल बाक़ी मेंबरनि खे बि इलेक्शन में खटे ॾेखारींदासीं। उन मौके ते डिस्ट्रिक्ट बार जे नवनि चूंडियल कैंडिडेट पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कंदे चयूं त असां ईंदड़ बार जे इलेक्शन खटे कोर्टुनि में वकीलनि खे दरपेश ईंदड़ मसइलनि जो हल कंदासीं ऐं वकीलनि जा ॿिया बि जाइज़ मसइला ॿुधी हल कराया वेंदा, जीअं त गॾजाणी में वकीलनि खां सवाइ प्रेस क्लब اڏيرولعل एट खैबर जे सदर माशूक अली कमरानी, नायब सदर निसार अहमद शोक, नदीम शेख, अब्दुल हई शोक, आसिफ अली मल्ला, इरफान अली शोक, सहाफ़ी मज़हर अब्बास मल्ला ऐं ॿियनि सहाफ़ियुनि शिरकत कई, जॾहिं त एडवोकेट सैयद अली अकबर शाह पारां प्रेस क्लब اڏيرولعل एट खैबर जे सदर माशूक अली कमरानी खे अजरक उठाई वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।